सिटी रिपोर्टर इख्तियार हुसैन मेमण। सोबोदेरो जे नौजवान सहाफ़ी ज़वार महबूब सेहतो सां संदसि वालदा जी वफ़ात ते ताज़े जो सिलसिलो अॼु 5 ॾींहं बि जारी रहियो। अॼु संदसि तॾे ते SHO गुलाम मोहम्मद बोज़ार, ASI मोहम्मद छुट्टल भेलार, वहीद लाड़क PP तालका सदर, एजाज अहमद खोड़ो जो भाणेजो अब्दुल हई खोड़ो, वाबडा ऑफिस रानीपुर गुलाम मुस्तफ़ा भुट्टो, मीटर रीडर महमीर मेमण, इरफान लाशारी, फ़हीम मीरानी, आरिफ मीरानी, मीर मुर्तज़ा पिताफ़ी, इरफान अली सेहतो ऐं सैयद हाजन शाह बुखारी ऐं ॿियनि संदसि तॾे ते पहुची ताज़ियत कई। जॾहिं त अॼु 5 ॾींहं बि ते ज़वार महबूब अली सेहतो जी वालदा जे ईसाले सवाब लाइ मजलिस अज़ा ऐं ख़त्म क़ुरान जो सिलसिलो जारी रहियो। लेडीज़ मजलिस अज़ा खे मौला जे बहितरीन ज़ाकिरियाणियुनि ख़िताब कयो। आख़िर में दुआए मग़फ़िरत ऐं ज़ियारत इमाम हुसैन अलैहिस्सलाम पढ़ी वई।